नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुद्दत में वाद जो हुक्मनामो मुअतल कंदे उन खे अवामी अहमियत जो मामलो करार ॾींदे पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में आर्मी चीफ जी मुद्दत में वाद जे ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी। दरख़्वास्त ॾींदड़ आर्मी चीफ जी मुद्दत में वाद जे ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वठण जी इस्तदा कई आहे। अदालत केस वापसि वठण जी इस्तदा रद्द कंदे चयो आहे त केस वापसि वठण लाइ हथ सां लिखियल दरख़्वास्त सां गॾु को बि हल्फिया बयान नाहे। ख़बर नाहे केस आज़ादाणो तौर ते वापसि तौर वरितो पियो वञे या न। अटॉर्नी जनरल ॿुधायो त 29 नवंबर ते आर्मी चीफ रिटायर थी वियो। उन जी मुद्दत में वाद जो नोटिफिकेशन सदर जी मंज़ूरी खां पोइ जारी थी चुको आहे। चीफ जस्टिस चयो आहे त सदर जी मंज़ूरी ऐं नोटिफिकेशन ॾेखारियो। अटॉर्नी जनरल दस्तावेज़ ऐं वज़ीर आज़म जी सदर खे सिफ़ारिश अदालत में पेश कई। चीफ जस्टिस चयो आहे त वज़ीर आज़म खे आर्मी चीफ मुक़ररु करण जी इख्तियार ई न आहे। आर्मी चीफ मुक़ररु करण जो इख्तियार सदर खे ई आहे। ही छा थियो आहे? पहिरीं वज़ीर आज़म वाद जो लेटर जारी कयो, पोइ वज़ीर आज़म खे ॿुधायो वियो वाद अवां नथा करे सघो। आर्मी चीफ जी वाद जो नोटिफिकेशन 19 अगस्त जो आहे। 19 अगस्त ते नोटिफिकेशन थियो आहे त वज़ीर आज़म कयो छा 21 अगस्त ते मंज़ूरी ॾिनी आहे। अटॉर्नी जनरल ॿुधायो त काबीना जी मंज़ूरी घुर्जे पई। चीफ जस्टिस ॿुधायो त छा सदर काबीना जी मंज़ूरी खां अॻु वाद जी मंज़ूरी ॾिनी? छा काबीना जी मंज़ूरी खां पोइ सदर ॿीहर मंज़ूरी ॾिनी हुई? जस्टिस मंज़ूर अली शाह चयो आहे त आइन में चीफ आर्मी खे ॿीहर मुक़रर जी इख्तियार किथे ई न आहे। अटॉर्नी जनरल जवाब ॾिनो त आर्मी चीफ जी वाद जो इख्तियार वफ़ाक़ी काबीना खे आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो आहे त समरी में वाद लिखियो वियो जॾहिं त नोटिफिकेशन में आर्मी चीफ खे ॿीहर मुक़ररु कयो वियो आहे। क़ाइदनि में आर्मी चीफ जी वाद या ॿीहर मुक़ररी जो इख्तियार न आहे। हुकूमत सिर्फ़ रिटायरमेंट खे मुअतल करे सघे थी। आर्मी चीफ अञा रिटायर बि नाहे थियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।